अस्सलाम वालेकुम दोस्तों, तकरार ड्रामे जी अचण वारे किस्त जे बारे में पूरी अपडेट ॾींदासीं तव्हांखे। दोस्तों, हाणे अचण वारी किस्तूं ज़बरदस्त ऐं सनसनीखेज़ साबित थींदियूं। छाजे करे हाणे नेक्स्ट एपिसोड जेका ईंदी उन में त मूसा बि आज़ादु थी वेंदो ऐं हाणे मीर जेका गेम नवाब खान सां खेॾे वियो आहे, नवाब खान के दिलि में आहे बाहि कावड़ गुस्सो, छाजे करे मीर मूं सां धोखो कयो ऐं मीर सां ॿियो केरु राब्ते में आहे। हाणे हू अहिड़ो न अहिड़ो हिकिड़ो कमु कंदो जीअं मीर हुन ते अखियूं बूटे एतबार करे, या त राणी जो को चक्कर कंदो, राणी करे वठी करे मीर ताईं पुॼाईंदो, अहिड़ो कमु कंदो, या को ॿियो अहिड़ो ख़ासि कमु कंदो जंहिंमें मीर भरोसो करे त नवाब खान वाकई मूंसां सचो आहे ऐं इहो कमु अन क़रीब हू करण वारो आहे। ऐं कोशिशि कंदो मीर त मां नवाब खान खे चकमो ॾियां, लेकिन थी सघे थो नवाब खान हिन चाल में मथां कामयाबु थिए। ऐं हाणे जॾहिं बाबर खे ख़बर पई आहे त मीर पंहिंजो कमु करे चुको आहे, त हाणे हू कंहिंजी ॻाल्हि में नथो अचे, वक़्त ते बि जेको आहे पको भरोसो करे वेठो आहे, पंहिंजी राणी जी न्याणी जी ॻाल्हियुनि में बि नथो अचे त मां हाणे जेको आहे राणी सही चवे थी त ठा कयां या न कयां। बहरहाल दोस्तों, अचण वारनि किस्तनि में हिकु इहो बि तव्हांखे ॿुधायां त मीर ऐं मूंसां फ़िलहालु वक़्ती तौरु अलॻि ई रहंदा, हिकु न थी सघंदा। कुझु किस्तनि ते मीर कोशिशि कंदो रहंदो त मूंसां ऐं दरिया ख़ान मूंसां वरी ठही वञनि, लेकिन हू सम्झी विया आहिनि मूंसां ऐं दरिया ख़ान त मीर बेवकूफ़ माण्हू आहे, ॿ ॾींहं सही हले थो, टे ॾींहं वरी जेको असांखे बदनाम थो करे। दोस्तों, वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाइणी ते। उदासी टीवी यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।